शाह हुजे, यूनिवर्सिटी ऑफ नौशहर फिरोज हुजे, यूनिवर्सिटी ऑफ मेहराजपुर हुजे, यूनिवर्सिटी ऑफ सोबुद्दीन हुजे। जॾहिं ये यूनिवर्सिटियूं ठहंदियूं तॾहिं असांजो समाज मटिबो, तॾहिं समाजी तब्दीली ईंदी। यूनिवर्सिटियूं ठहंदियूं उन सां ई इनोवेशन थींदी, उन सां ई तजदीद थींदी। अॼुकल्ह नॉलेज इकोनॉमी आहे, उन सां ई बिज़नेस थींदो, उन सां ई इंडस्ट्री थींदी, उन सां ई सनतकारी थींदी ऐं घर वेठे असांजा आलमी मार्केट में असां कॉम्पीट करे सघूं था। त इन्हनि यूनिवर्सिटियुनि जे ठाहिण जे लाइ गवर्नमेंट जी हुकूमत जी पॉलिसी आहे त घटि में घटि हर ज़िले जे हेडक्वार्टर में यूनिवर्सिटी हुजणु घुरिजे ऐं उहा कॉम्प्रिहेंसिव यूनिवर्सिटी हुजे, जंहिंमें मेडिकल बि हुजे, इंजीनियरिंग बि हुजे, एजुकेशन बि हुजे, लॉ बि हुजे, सोशल साइंसिस बि हुजनि, आर्ट्स बि हुजनि, मैनेजमेंट हुजे, फार्मेसी हुजे, सभई फैकल्टी सभई डिसिप्लिन मौजूदु हुजनि ऐं उहे उतां जे माण्हुनि खे सर्व कनि। ऐं पोइ उतां जूं अस्पतालूं बि सही कमु कंदियूं, पोइ उतां जी मीडिया बि सही कमु कंदी, उतां जा सभई इदारा सही कमु कंदा जेसिताईं उते लोकल माण्हू उतां जा क्वालिफाइड हूंदा। हाणे अचूं था मौज़ूअ ते। मौज़ू तमामु वॾो आहे, साइंस, अदब ऐं आर्ट। मुख़्तसर 2 मिंट में इन जो तत ॾेई, छो जो स्टार्टिंग में मूंखे फासायो अथनि त हाणे ॿिया इलाही प्रोग्राम जेके पेंडिंग में आहिनि, ऑलरेडी असां लेट आहियूं, पर्ची मूंखे अची वई आहे। त अदब जी सिर्फ़ु मां डेफिनेशन पुछंदुसि, ॿुधाईंदुसि तव्हांखे, ऐं उहा बि शाह अब्दुल लतीफ़ भिटाई जे लफ़्ज़नि जे सहारे सां। शाह अब्दुल लतीफ़ भिटाई चए थो त ततो तन तनूर जीअं, जे ततो तन बदन तनूर जीअं, त छंडे साण छमाए। इहो छंडो कहिड़ो आहे? इहो छंडो अदब जो आहे, इहो छंडो इल्म जो आहे, इहो छंडो सब्र जो आहे, इहो छंडो बर्दाश्त जो आहे। चए थो त हिन बदन में जेकॾहिं गुस्सो अचे, कावड़ अचे, क्रोध अचे, नफ़रत अचे, हसद अचे, साड़ अचे, मनफ़ियत अचे, शैतानियत अचे, त उनखे छा सां छमाए, छा सां थधो कर? सब्र सां, इल्म सां, अदब सां। आणे आग अदब सी ॿारे जान जलाए, इहा अदब जी वस्फ़ आहे। आणे आग अदब जी, आग छा आहे? रोशनी आहे, इल्म आहे। त अदब जो इल्म आणे, अदब माना इनकिसारी, आज़ी, जेका इंसान खे महान ठाहे थी। हठ न, साड़ न, गुरूर न, तकबर न, वॾाई न, ठठ ठांगर न, इहे सभु शैतानी वस्फ़ूं। आणे आग अदब सी ॿारे जान जलाए। हाणे आग अदब सी, जेकॾहिं असां कंप्यूटर साइंस जा जेके शागिर्द हूंदा या जेके एक्सपर्ट्स हूंदा उनखे ख़बर आहे त फायर वॉल जो कंसेप्ट असां यूज़ कंदा आहियूं कंप्यूटर में, उनखे प्रोटेक्ट करण जे लाइ। साॻियो कंसेप्ट शाह अब्दुल लतीफ़ भिटाई सदियूं पहिरियां ॾिए थो इंसान जे लिहाज़ सां, त इंसान जे हिन दिमाग़ खे, इंसान जे सॉफ्टवेयर खे शैतानी ॻाल्हियुनि खां, शैतानी अटैक्स खां, हमलनि खां, मलिशियस प्रोग्राम्स खां बचाव जे लाइ छा खपे? अदब जी फायर वॉल खपे।